सॼी सिंध में तेज़ बरसात सबब वॾे नुक़सान खां पोइ इंतज़ामी नाअहली अवाम जी तकलीफ़ुनि खे ॿीणो करे छॾियो आहे। कराची, हैदराबाद, सखर, दादू, मीरपुर ख़ास, घोटकी, जेकमाबाद ऐं सेवण समेत नंढनि वॾनि शहरनि में वक़्फ़े सां बरसाति पवण सबबि पाणी रोड रस्तनि ऐं घिटियुनि में बीहजी तलाउनि जा ॾेख ॾियण लॻो आहे। केतिरनि ई शहरनि में बरसाती पाणी घरनि अंदरि दाख़िल थी वियो, जंहिं सबबि अवाम सख़्त परेशानियुनि जे वर चढ़ियल आहे। तेज़ बरसाति सबबि वणनि, मिर्च ऐं टमाटे समेत ॿिया फसल बि ॿुॾी विया आहिनि, जंहिं सबबि हारी ऐं आबादगार वेतर ॻणतियुनि में वठिजी विया आहिनि। होॾां सिंध में तूफ़ानी बरसातुनि बाद नंढा वॾा इलाइक़ा बिजलीअ खां महरूम बणिजी विया आहिनि, जॾहिं त मलीर नदी ऐं सुखण डैम मां ओवर थियल पाणी जे वाकिरे में मारवी ॻोठ, खोही ॻोठ ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में रस्तनि तोड़े घिटियुनि मां पाणी अञा ताईं निकाल नाहे थी सघियो, जॾहिं त स्कूलनि ऐं इस्पतालुनि समेत सरकारी ऑफिसुनि में गोॾे जहिड़ो पाणी बीठल आहे। कराची अंदरि सिंध असैम्बली, सिंध हाई कोर्ट ऐं गवर्नर हाउस जे चौधारी रस्तनि ते बि पाणी बीहजी वञण सबबि शहरी अच वञ दौरान परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॿिए पासे खीरथर जी जाबलू पट्टी ते ॿीहर तेज़ वसकारे बाद नई गाज जो वहकिरो 15 फुट थी वियो आहे। FP बंदि ते दबाव वधण जो ख़दशो पिणु वधी वियो आहे, जंहिं सबबि बोर्ड मुतासिर काछेवासी वेतर डप में वठिजी विया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह मलीर, घारो, ठटो ऐं सिजावल में बरसाति जी तबाही जो जाइज़ो वठण बैदि चयो त सुखन डैम खे घारो न लॻो हो। पाणी ओवरफ्लो थियण बैदि मलीर नदीअ जे पेट में क़ाइमु थियल घरनि सूधो भरपासे वारी आबादी मुतासिर थी आहे। पाणी निकाल करण जी कोशिश जारी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति सबबि थियल नुक़सान ऐं इंतज़ामी नाअहली बाबति रहवासियुनि जो चवणु आहे त बोर्ड अची वई आहे, घरनि में पाणी अची वियो आहे, असां बेज़ार थी विया आहियूं। इंतज़ामी तरफ़ सां कुझु बि न, घर ॿुॾी विया आहिनि ऐं इंतज़ामिया जी तरफ़ां का बि असांखे मदद न मिली आहे, ना ई पाणी कढण लाइ पंप मिलिया आहिनि। ऐं असीं इंतज़ामिया खे चऊं था UC जा जेके आहिनि मेंबर्स आहिनि जिन वटि पंप अवेलेबल आहिनि असांखे ॾियनि त ताकि घरनि मां पाणी निकिरी सघे। बहुत बरसात हुआ है, लोग को बहुत मुश्किलात है, मुसीबत है, घर में पानी घुस गया, लोग बहुत बड़ा परेशान है, सारा पानी घर गिर गया, बहुत परेशानी हो गया सारा। पूरी रात बच्चे नहीं सोया, बोला है सबको बोला, कोई नहीं आ रहा है हमारे लिए। कितने घरों के अंदर पानी है? पूरे मोहल्ले में, पूरे पाक कॉलोनी, सबके घरों में पानी है? सबके घरों में सेम का पानी आ रहा है नीचे से जमीन से। बल्दिया वालों से मिले हो? म्यूनिसिपल बल्दिया वाले कोई आने के लिए तैयार ही नहीं है सर, क्या करें? कोई नहीं आता इधर काम करने वाला। इधर मोहल्ले के अंदर सारा पाक कॉलोनी भरा पड़ा पानी से, कोई काम करने वाला नहीं। सर ये पानी आयो आहे, डैमेज में पानी निकिरे कोन थो, निकाल नथो थिए। गिटियूं नालियुनि में पाणी अचे सिधो घरनि में आयो आहे। राति जो ॿी ॿिए असां दरबदर थिया आहियूं, असांजो घर सॼो तबाह थी वियो आहे। सम्झो असां ॾिसो, तव्हां पाण ॾिसो था, घर असांजो सॼो तबाह थी वियो आहे। हिन महिल पाणी हर शइ ख़तम थी वई आहे। टाउन कमेटी पारां इंतजाम कया विया? न को बि इंतजाम न कयो आहे। टाउन कमेटी वारनि त कयो हर शइ उन्हनि कयो आहे। असां ज़ुल्म उन्हनि जो थियल आहे। निकाल इन जो पाणी न आहे। डैमेज जूं 2 मशीनूं हुयूं हिननि वटि, उहे बि हिन महिल हलनि कोन थियूं। का बि माना सहूलियत न आहे पाणी निकालण जे हिसाब सां। जेको पाणी आयो आहे ॿाहिरां मथे सॼे शहर जो पाणी जेको आहे असांजे घर वटि आयो आहे। माना सॼे कल का वठी बिल्कुलु न गटर वारा पाणी हलाइनि ई कोन था। सॼो चारों तरफ़ ॾिसो तव्हां पाण, सॼो पाणी जमा थियो आहे। निकाल जो सिस्टम को कनि कोन था। 10 चक्कर असां कंप्लेंट करे वेठा आहियूं, को ॻाल्हि ॿुधनि ई कोन था टाउन वारा। बराए महिरबानी कंहिं न कंहिं तरीक़े सां असांखे हल करे ॾियनि, बराए महिरबानी। ॾिसो तव्हां चारों तरफ़, पाण तव्हां वीडियो करे ॾिसो। असां ग़लति आहियूं पंहिंजे जॻह ते, पोइ असांखे चई सघनि। हाली आहे जो पब्लिक सर्विस जेको आहे खातो, उन्हनि खे जॾहिं जेको ही ॾिनो अथनि जेको इंतज़ामिया खे, त ही असां वटि जेको पाणी बीहे थो ऐं मशीनूं हिननि जूं सदाईं ख़राबु लॻियूं पियूं आहिनि ऐं असांखे तमामु तकलीफ़ आहे। ऐं असांजा घर ॾिसो त ॿुॾी रहिया आहिनि तमामु, असांखे घणी तकलीफ़ आहे। बाबा मसइलो हुयो असांजो घरनि में पाणी पियो राति खां वठी, अञा केरु कोन हिते आयो आहे जो असांजो केरु सार लहे छा आहे छा न आहे। मशीनूं ख़राबु लॻा पिया आहिनि, मशीनूं बि खणी था वञनि। हिन महिल असां ईअं परेशान लॻा पिया आहियूं, कुझु ई कोन्हे। तव्हां को निज़ाम आहे हिते गंद पियो आहे, हिते इनखे बि कोन कढियो वियो आहे। कोन आयो निज़ाम, सॼो इहो खूह भरियल आहे गंद मां, इहो बि साफ़ नथा कनि। कुझु ई को बि कमु कोन था कनि हिते।
मन चवनि था पब्लिक हेल्थ वारनि जो आहे कुझु कोन्हे पब्लिक हेल्थ न आहे हिते कुझु कोन्हे बसि सुञ लॻो पियो आहे भींग लॻो पियो आहे हिते का शइ न आहे को बि सिस्टम राति सॼी राति मींहुं वसियो आहे घिटियुनि में घरनि में पाणी हिन महिल असां परेशान लॻा पिया आहियूं छा कयूं काॾे वञूं असां हिन महिल साईं असां लाइ मसइलो ॾिसो था पाणी बारिश एॾो मसइलो कयो आहे घर में राच असांजो माना घर तबाह थी विया सॼो माल मता सॼो मिल्कत तबाह थी असांजा हाणे घर जेके जुगा उहे बि किरंदा आहिनि बराए महिरबानी करे असांखे सिंध हुकूमत खे अपील था कयूं त असांजो हे पाणी नेकाली थी वञे असांजी आबादी थी वञे माहौल सिधो थी वञे असांजा बचा बची वञनि हिन भेरे बरसातुनि सबबि तमामु घणो नुक़सानु थी चुको आहे ऐं अञा वॾे नुक़सान जो ख़दशो पिणु मौजूदु आहे जॾहिं त मौसमियात खाते सिंध में 29 ऐं 30 अगस्त ते नओं बरसाती निज़ाम दाख़िल थियण जो इम्कान पिणु ज़ाहिर कयो आहे इन सूरत हाल खे नज़र में रखंदे सिंध हुकूमत तोड़े लाॻापियल इख़्तियारनि खे घुर्जे त फौरी तौर पाणी निकाल जो बंदोबस्तु करे ऐं मुतासिर इलाइक़नि में रहंदड़ रहवासियुनि जे रेस्क्यू तोड़ी माली इमदाद कनि।